अस्सलामुअलैकुम दोस्तों, क्या डालन दोस्तों। अॼु इन वीडियो में अव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त पत्थर दुनिया ड्रामे में सूबेदार सिकंदर खान तौरु किरदारु अदा कंदड़ अदाकार केरु हो। गुज़िरियल वीडियो में अव्हांखे ॿुधायो त पत्थर दुनिया ड्रामे जा केतिराई अदाकार फौत थी चुका आहिनि, जिन मां सूबेदार सिकंदर खान जो ज़िक्र पिणु मां कयो हो। दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामे जो मशहूरु किरदारु अदा कंदड़ सूबेदार सिकंदर खान कॾहिं ऐं कीअं फ़ौत थियो, अदाकार जो असुलु नालो ऐं किथां जो, तफ़सील ॾियण खां पहिरियां मां अव्हांखे गुज़ारिश कंदुसि जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे लाइक न कयो त वीडियो खे लाइक कयो, ऐं जेकॾहिं तव्हां पहिरियों दफ़ा मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आयो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त दोस्तों, पत्थर दुनिया ड्रामो हिकु मशहूरु ड्रामो हो। पत्थर दुनिया ड्रामे में सूबेदार सिकंदर खान तौरु किरदारु अदा कंदड़ अदाकार जो असुलु नालो हबीबुर रहमान बुरुड़ हो। हबीबुर रहमान उर्फ़ सूबेदार सिकंदर लाणकाणे शहर पाकिस्तान चौक भरिसां रहंदो हो। शोबत जी शुरूआति खानू खरदमा जे ड्रामे विकोड़ियल वजूद मां कई। बाद में अज़ीज़ सांगी उर्फ़ खानू खरदमा जे ड्रामे पत्थर दुनिया में अहम किरदारु सूबेदार सिकंदर खान तौरु कयो हो। दोस्तों, मूंखे जेतिरी क़दुरु ॼाण मिली आहे त सूबेदार सिकंदर खान अज़ीज़ सांगी उर्फ़ खानू खरदमा जे 2 सोप सीरियल ड्रामे विकोड़ियल वजूद ऐं पत्थर दुनिया में कमु कयो। दोस्तों, पत्थर दुनिया में हिन 450 क़िस्तनि ताईं किरदारु अदा कयो। पत्थर दुनिया ड्रामे जी रिकॉर्डिंग हलंदड़ हो त अदाकार हबीबुर रहमान उर्फ़ सूबेदार सिकंदर खान खे दिलि जो दौरो थियो, जंहिंजे करे अदाकार हबीबुर रहमान बुरुड़ फ़ौत थी चुको आहे। दोस्तों, जेकॾहिं तव्हां हिन वक़्तु असांजे यूट्यूब चैनल सिंध जी मालूमात खे सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे ज़रूरु ऑन कंदा। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बि ख़र्चु न थींदो। तव्हांजे हिकु सब्सक्राइब करण सां असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ मिलंदा। ऐं हिन वीडियो बाबति कमेंट ज़रिए पंहिंजी क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। मिलंदासीं की ॿिए नई वीडियो में। हिन वक़्तु ख़ुदा हाफ़िज़।